यार ज़ुल्म आहे यार, ईअं थोरे थींदो आहे। पीपल्स पार्टी हुकूमरानी अरे यार पोइ 10 सालनि खां पीपल्स पार्टी हुकूमरानी थी हले। ये हालत है रेड रोड जी रोड जो पुट ई न हलायो कसम खुदा जी। दुख जहिड़ी ॻाल्हि आहे, अवाम त दुख थो हुजे, अहिड़नि माण्हुनि खे चूंडनि था। शर्म त असांखे नथो अचे न, असां अवाम खे नथो अचे। ऐं उहे मफ़ाद परस्त जेके आहिनि, पीपल्स पार्टी जा जेके मफ़ाद परस्त माण्हू जेके असांखे चवंदा त पीपल्स पार्टी खे वोट ॾियो, असांजे अवाम खे भड़काइनि था। चवंदा ऐं असांजो अवाम बसि अलाह साईं, अल्लाह से रहम कंदो, अलाह मालिक आहे। बाक़ी हाल पूरा आहिनि असांजा, असांजी क़ौम जा। ऐं हालत त ॾिसो न, पोयनि 8-10 सालनि खां हीअ हालत आहे बागरान रोड सां। बंदि कर भला असांजे बागरान रोड यार ज़ुल्म आहे यार, ईअं थोरे थींदो आहे। पीपल्स पार्टी हुकूमरानी अरे यार पोइ 10 सालनि खां पीपल्स पार्टी हुकूमरानी थी हले। ये हालत है रेड रोड जी रोड जो पुट ई न हलायो कसम खुदा जी। दुख जहिड़ी ॻाल्हि आहे, अवाम त दुख थो हुजे, अहिड़नि माण्हुनि खे चूंडनि था। शर्म त असांखे नथो अचे न, असां अवाम खे नथो अचे। ऐं उहे मफ़ाद परस्त जेके आहिनि, पीपल्स पार्टी जा जेके मफ़ाद परस्त माण्हू जेके असांखे चवंदा त पीपल्स पार्टी खे वोट ॾियो, असांजे अवाम खे भड़काइनि था। चवंदा ऐं असांजो अवाम बसि अलाह साईं, अल्लाह से रहम कंदो, अलाह मालिक आहे। बाक़ी हाल पूरा आहिनि असांजा, असांजी क़ौम जा। ऐं हालत त ॾिसो न, पोयनि 8-10 सालनि खां हीअ हालत आहे बागरान रोड सां। बंदि कर भला।